कोटड़ी से बोल्हाड़ी गोदाम में कणक जूं बोरियूं गुम थियण वारे मामले की जांच लाइ टीम गोदाम पहुंची वई। सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्दुल लतीफ़ दाहणी की सरबराही में टीम पहुंची जांच ऐं गणप कई। असिस्टेंट कमिश्नर ऐं DFC जो चवणु हो त गोदामनि मां कणक जूं बोरियूं गुम थियण बाबति तादाद नथो ॿुधाए सघिजे। DFC जो चवणु हो त बोरियुनि जी गणप जो अमल 3 खां 4 ॾींहनि में मुकमल थी वेंदो। कोटड़ी से बोल्हाड़ी गोदाम में कणक जूं बोरियूं गुम थियण वारे मामले की जांच लाइ टीम गोदाम पहुंची वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया त सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्दुल लतीफ़ दाहणी की सरबराही में टीम पहुंची जांच ऐं गणप कई आहे। असिस्टेंट कमिश्नर ऐं DFC जो चवणु हो त गोदामनि मां कणक जूं बोरियूं गुम थियण बाबति तादाद नथो ॿुधाए सघिजे। कोटड़ी से बोल्हाड़ी गोदाम में कणक जूं बोरियूं गुम थियण वारे मामले की जांच लाइ टीम गोदाम पहुंची वई। सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्दुल लतीफ़ दाहणी की सरबराही में टीम पहुंची जांच ऐं गणप कई। असिस्टेंट कमिश्नर ऐं DFC जो चवणु हो त गोदामनि मां कणक जूं बोरियूं गुम थियण बाबति तादाद नथो ॿुधाए सघिजे। DFC जो चवणु हो त बोरियुनि जी गणप जो अमल 3 खां 4 ॾींहनि में मुकमल थी वेंदो। असिस्टेंट कमिश्नर ऐं DFC जो चवणु हो त गोदामनि मां कणक जूं बोरियूं गुम थियण बाबति तादाद नथो ॿुधाए सघिजे। सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्दुल लतीफ़ दाहणी की सरबराही में टीम पहुंची जांच ऐं गणप कई आहे। कोटड़ी से बोल्हाड़ी गोदाम में कणक जूं बोरियूं गुम थियण वारे मामले की जांच लाइ टीम गोदाम पहुंची वई आहे। सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्दुल लतीफ़ दाहणी की सरबराही में टीम पहुंची जांच ऐं गणप कई। असिस्टेंट कमिश्नर ऐं DFC जो चवणु हो त गोदामनि मां कणक जूं बोरियूं गुम थियण बाबति तादाद नथो ॿुधाए सघिजे। DFC जो चवणु हो त बोरियुनि जी गणप जो अमल 3 खां 4 ॾींहनि में मुकमल थी वेंदो। अवां खे ख़बर ॾियूं पिया DFC जो चवणु हो त बोरियुनि जे गणप जो अमल 3 खां 4 ॾींहनि में मुकमल थी वेंदो। कोटड़ी से बोल्हाड़ी गोदाम में कणक जूं बोरियूं गुम थियण वारे मामले की जांच लाइ टीम गोदाम पहुंची वई। सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्दुल लतीफ़ दाहणी की सरबराही में टीम पहुंची जांच ऐं गणप कई आहे। तफ़सील मलकंदासीं सिंध TV न्यूज़ रिपोर्टर इस्माइल बारिजो खां। जी इस्माइल आगा कजो। कोटड़ी जे बोल्हाड़ी कणक गोदामनि मां 64,000 कणक जूं बोरियूं मुबैना तौर गुम थियण वारे मामले ते सेक्रेटरी खुराक सिंध जे हिदायतुनि ते जांच टीम सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्दुल लतीफ़ दाहणी जी सरबराही में बोल्हाड़ी कणक गोदाम पहुची, जिते कणक जी बोरियुनि जी गणप कई आहे ऐं उहा गणप जेका सा जारी आहे। उन हवाले सां DFC मुर्तज़ा ब्राह्मणी ऐं असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी हसनैन रज़ा गॾियल तौर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खुराक खाते जी सूबाई सेक्रेटरीअ जी ख़ासि हिदायतुनि ते मैजिस्ट्रेट जी निगरानीअ में कणक गोदामनि मां 64,000 बोरियूं गुम थियण वारे मामले जी जांच ऐं गणप कई पई वञे। हिन चयो त हिन वक़्त ताईं उहो नथो ॿुधाए सघिजे त केतिरियूं कणक जूं बोरियूं गुम थियूं आहिनि। अलबत्ता इब्तिदाई तौर 3 गोदामनि जी गणप दौरान कुझु बोरियुनि जी खोट शार्टेज साम्हूं आई आहे, जॾहिं त मुकमिल गणप जो अमल जारी आहे, जेको मुकमल थियण में 3 खां 4 ॾींहं लॻी सघनि था। हिननि वधीक चयो त एंटी करप्शन खातो अलॻि जांच करे रहियो आहे, जॾहिं त खुराक खातो पिणु पंहिंजी सतह ते धारदार जांच करे रहियो आहे। जेके बि अमलदार मुलवस साबित थिया उन्हनि ख़िलाफ़ सख़्त डिपार्टमेंटल कार्रवाई कई वेंदी। मां तव्हांखे उन सिलसिले में ॿुधाईंदो हलां त असांखे गोदामनि जे ज़रियनि ॿुधायो आहे त के कणक जूं बोरियूं जेके आहिनि से राति जो बि निकिरनि थियूं ऐं ही जेको सो जांच ते उन्हनि पिणु जेके आहिनि से उन्हनि इंतिज़ामिया तहफ़ुज़ जो इल्ज़ाम आयो आहे। जी महिरबानी अवां जी इस्माइल आगा करण लाइ।